शदादकोट में बढ़ती हुई बदअमनी, दिन दहाड़े लूटमार, कत्ल और राजनी के खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी की जानिब से एहतजाजी रैली निकाल कर मुजाहरा किया गया। इस मौके पर मुजाहरीन ने वश न्यूज़ से बात करते हुए कहा कि शहर के हालात दिन ब दिन खराब हो रहे हैं, मगर कोई नोटिस लेने को तैयार नहीं है। शहर के अंदर जॾहिं खां एसएचओ तुफैल अहमद अमदानी की पोस्टिंग थी आहे, असां ॾिसंदा आहियूं था त हर रोज़ 2 खां 4 मोटरसाइकिलूं चोरी कयूं थियूं वञनि। चाबी के ज़रिए ही एसएचओ शहर जो अमन बर्बाद करे थो पियो। मुख़्तलिफ़ महलनि के अंदर जेके लखें करोड़े रुपयनि जा जुआ जा अॾ हलनि था पिया, उन्हनि खां मंत्री वसूल करे थो पियो। चौक जे बैंकूं भी महफ़ूज़ न आहिनि, उन जे एटीएमनि खे धाड़ो लॻे थो। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे घरनि में जेको आहे धाड़ा लॻनि था, मोटरसाइकिलूं फुर थियनि थियूं, मोबाइलूं फुर थियनि थियूं, स्ट्रीट क्राइम वधी वियो आहे। ऐं इहे सभु जो सभु कार्रवायूं जेके आहिनि उहे ए सेक्शन थाणे जे हद में थियनि थियूं त लामला दायर आहे। उन में ए सेक्शन जो एसएचओ जेको आहे तुफैल अमदानी मुलविस आहे। असां इहो गुज़िरियल 2 महीननि खां चऊं था इहो करप्ट आहे, राशी आहे, चोरनि जो यार आहे, हिनखे हटायो। शहदादकोट ए सेक्शन ते आयो आहे, उन ॾींहुं खां शहदादकोट शहर जे अंदरि चोरियूं, बुरियूं, धाड़ा, ख़ुदि असांजा कानून वारा महफ़ूज़ न आहिनि त अवाम महफ़ूज़ करणु करे था। असांजो मुतालबा पुरज़ोर अपील था कयूं त हिन करप्ट एसएचओ खे हटाए कोई ईमानदार ऐं सुठो ऑफिसर मुक़ररु करे शहरनि खे सुकून जी निंड करणु ॾिनी वञे। उन्होंने आईजी सिंध, डीआईजी लाड़काना और एसएसपी जिला कंबर शहदादकोट से मुतालबा किया कि एसएचओ ए सेक्शन को फिलफौर हटाकर किसी नए और ईमानदार एसएचओ को मुकर्रर करके शहर भर में अमन अमान कायम कराया जाए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।